फरीदाबाद में तालीमी इदारनि जूं बिल्डिंगूं ज़बून हाल बणियल आहिनि। फंक्शनल तालीमी इदारनि में फर्नीचर, बिजली, सोलर सिस्टम, पीअण जे साफ़ पाणी, बाथरूम ऐं ॿियनि सहूलियतुनि जी पिण शदीद खोट आहे। काछे में तेल कंपनी ऐं गैस कंपनियूं तालीमी इदारनि ते ख़र्च न करे रहियूं आहिनि। ॻोठ अलीबख्श तीवणो में स्कूल जी बिल्डिंग न आहे। ॻोठ वलीमोदरिन में स्कूल जी बिल्डिंग सालनि खां ज़बून हाल बणियल आहे, जॾहिं त बंबा डेरा स्कूल में उस्तादनि ऐं फर्नीचर जी खोट पूरी न थी सघी आहे। ॻोठ हेठीं अख कढाई स्कूल जी ज़बून हाल बिल्डिंग जो मरम्मती कमु पिण मुकमल न थी सघियो आहे। फरीदाबाद कॉलेज जो 2012 खां तामीराती कमु मुकमल थी न सघियो आहे, जॾहिं त ॻोठ गाही खान सेलरा में ज़बून हाल बिल्डिंग जो कमु बि शुरू न थी सघियो आहे। ॻोठ मौझड़ में स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल बणियल आहे। काछ जी सियासी, समाजी, इल्मी, अदबी शख़्सियतनि ऐं शहरिन महबूब ब्रोही, अली चांडियो ऐं ॿियनि चयो त तालीमी इदारनि जी तामीराती कम लाइ करोड़े रुपया कागज़ी कार्रवाई में हड़प कया पिया वञनि, पर केरु पुछण वारो कोन्हे। स्कूलनि जे SMC फंडनि जी जांच थियणु घुरिजे। DO TO करप्शन करण में पूरा आहिनि। काछे में तेल गैस कंपनियुनि जो बि बूटो नाहे ॿारियो। हिननि नैब एंटी करप्शन खाते ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर कई आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त फरीदाबाद में तालीमी इदारनि जूं बिल्डिंगूं ज़बून हाल बणियल आहे। करोड़ो रुपया बजट जारी थियण बावजूदि इहे बिल्डिंगूं मुकमल थी न आहिनि सघियूं। तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। सिंध एजुकेशन तरफ़ां तालीम स्कूल मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। हितां जा ऑफिसर जेके TO हुजे या तालके ऑफिसर TO हुजे, DO हुजे, ख़ामोश वेठा आहिनि। ऑफिसनि में घरनि में आराम कयूं वेठा आहिनि। स्टूडेंट शागिर्द तालीम मुकमल तौर ते तबाह थी आहे। हिते डिग्री कॉलेज आहे जंहिंमें सोलर सिस्टम तबाह लॻो पियो आहे, फर्नीचर जी खोट आहे, तालीम वज़ीर अंगूर निंड में सुतल आहे। काछ जा स्कूल आहिनि उहे बंदि लॻा पिया आहिनि। असीं नेब ऐं एंटी करप्शन इदारनि खे इहा अपील कंदासीं त फौरी तौर ते जांच कराई वञे, स्कूलनि जो तालीम मयारी बणाई वञे। ॿी सूरत में जदोजहद जारी रहंदी। एतिजाज छॾींदासीं ज़िले दादू में।